तू जेकर जिद करी तो माल मोटाए तो जासे बाकी दवरिया में जेकर ये मजाक है ना तो मुझे पुलट विपरीती जाओ तो मेहरबानी करे पुरानी गाली छड़े दे। हुक्म कर। अरे तू तो बस कर खबर दी तेरे चाहो तो मुझे समझियो तो समझा तो सब कुछ समझा तो वरी में गुत्थो लफ्ज न गाला जा मुझे ला छाप दे तू। अरे छाप दे कीअं वरी कुहाड़नि जी अॻियूं गभा गभा थी वढिजी मरी वेंदी आहे पर पोइ बि पोइ ते न हटंदी। ठीक है मैं पहले ब्रेकअप चाहे थी पोइ बी मीटिंग में पाण के फाइनल चक्कर ॾींदासीं। इहो बेहतर आहे। हाणे मां इजाज़त वठंदमि। अचो मां तव्हांखे ज़रा ताईं छॾे अचां। ॻाल्हि ॿुधायां तोखे? हा ॿुधाए। तुंहिंजी टोपी जमाल खे पसंदि कोन ईंदी। छो न ईंदी? छा में ख़राब आहे? सुठी त ठाही आहे। सुठी त आहे पर हिकु दफ़े मूं बि जमाल खे ठाही ॾिनी पर हुनखे पसंदि कोन आई। हाँ छा चए तो हुनखे ठाहे ॾिनी हुई? हाँ अरे मां त भोग थी कयां। मां छो ठाहे ॾींदसि हुनखे? हू छा लॻे मुंहिंजो? जन्नत अरे मामा ने भागा तो सफ़ा मूंखे ये सभु आहे ख़राब सम्झो आहे एॾो न तू तो शहजादो आहीं पाण खे आरसी में ॾिठो अथई। चओ हाणे छॾ भोग मूंखे ॿुधाए त इहो भला इहा छोकिरी कीअं आहे? यार मां तोखे हुनजी कहिड़ी तारीफ़ ॿुधायां तू जॾहिं हुनखे ॾिसंदे न त सॼी दिलि में किरी पवंदे ख़ुशीअ में। हाँ सच न चयो आहे बराबर पुट। हा सच थो ॻाल्हायां को कूड़ थो ॻाल्हायां या? बड़ा ख़ुशि कंदी बाबा कुझु ॻाल्हाइणो आहे काफ़ी ॾियणो खां तोखे वॉल्यूम ते ॻाल्हाइण खां त वरी तूं हमेशह मूंसां घणो कुझु ॻाल्हायो आहे। ठीकु आहे ॻाल्हाए जेको कुझु ॻाल्हाइणो थी। हली वे। ॾिस मां तुंहिंजो वॾो आहियां तुंहिंजो सोट आहे भली मुंहिंजी ॻाल्हि खे ग़लति न समझजाए। तूं चवण छा थो चाहीं? अमीर बशीर जेका तोखे तबाही करणी हुई न सा तो करे वरिती वेली ख़ुदा जे वास्ते पंहिंजे बचनि खे न रोल सुधरी वञ। मां सुधरी वञा? छा मां सुधरियल न आहियां छा? न तूं सुधरियल न आहीं हाणे जे तूं सुधरियल हुजी आहे न त पंहिंजी इहे 100 एकड़ ज़मीन जुआ में सिगरेट जे फुल्ले वांगुरु हवा में न उॾाई आहे। तूं वेठो जुआ खेॾी ऐं तुंहिंजा ॿार बुखूं पिया वेठा काटनि। तो मूंखे हिते मुंहिंजी बेइज़ती करण लाइ सॾायो आहे? न तुंहिंजी बेइज़ती करण जे लाइ न अमीर बख्श तोखे सम्झाइण जे लाइ मां हिते वठी आयो आहियां त कुझु सम्झदार अकुलदार सम्झी वञ। न्याणियुनि जो पीउ ऐं सम्झी वञ। तूं मूंखे सम्झाईंदे? अरे तूं पाण खे ॾिठो आहे तूं छा आहीं पाण? मां त ॾाढो ख़राब आहे पर ख़ुदा जे वास्ते तूं ख़राब न थी तूं सुधरी वञ। मां छा आहियां मूंखे छा करणो आहे इहो मां चङी तरह ॼाणा थो पर यकीन कर त मां तोखां कुझु घुरंदुसि कोन। अमीर बख्श ॿुध मां तोखे वधीक कुझु बि नथो चई सघां पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध। इहा जेका दौलत आहे न इहा हिकु दफ़ो हली वेंदी न ॿीहर माण्हू हासिल करे सघे थो पर जेकॾहिं इज़त हली वई न ज़िंदगी भर माण्हू हासिल नथो करे सघे। अमीर बख्श दौलत खे भली दाव ते लॻाए उॾाए भली दौलत भली ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे हिननि हथनि खे ॾिस पंहिंजे घर जी इज़त खे दाव ते न लॻाइजांइ पंहिंजे मासूम न्याणियुनि खे दाव ते न लॻाइजांइ अमीर बख्श।
टॉपिक्स लिखियो आहिनि अवां पहिरियों इहे ॾिसो ऐं पोइ लाइब्रेरी में वञी उन्हनि ते मटीरियल हथ करे वठो उन पोइ पाण वेही ॻाल्हाईंदासीं ओके इट्स बेटर जमाल साहब उन ॾींहुं सेमिनार में अवां मथी क्लासनि जी बेकमन ते ॾाढो सख़्तु तनक़ीद कई छा तव्हां थोड़ा वधीक जज़्बाती न थी विया हो न कॾहिं बि न पर जेकॾहिं मां जज़्बाती थी बि वियो हूंदुसि त उन सां गॾु मुंहिंजा दलील बि हूंदा मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू इहो आहे त अखियुनि में लेंसिस लॻाइण वारनि बेगमनि खे उन्हनि ॻोढ़नि जी कहिड़ी ख़बर जेकी ॿारड़ी जी मज़लूम औरतुनि जी अखियुनि खे चीरे ॿाहिरि निकिरंदा आहिनि ऐं वरी ॻाल्हियूं कनि थियूं मज़लूम औरतुनि जे दुखनि जूं पर जमाल साहब जेकॾहिं हू को सेमिनार वग़ैरह ऑर्गेनाइज करे उनजे ज़रिए औरतुनि जे हक़ बाबति खां अवेयरनेस पैदा करनि थियूं का आम राय ठाहिनि थियूं त हिन में कहिड़ो हर्ज आहे ॾाही इन में हर्ज को बि कोन्हे पर अव्हां खे इहा ख़बर हुअणु घुरिजे त जेके इहे सेमिनार ऐं कॉन्फ्रेंसियूं इहे औरतूं वॾनि होटलनि में कनि थियूं उहे सिर्फ़ ऐं सिर्फ़ फैशन शो आहिनि उहे सिर्फ़ पंहिंजा क़ीमती ज़ेवर ऐं पंहिंजा फैंसी कपिड़ा शो करण ईंदियूं आहिनि ऐं वरी ॻाल्हाईंदियूं उन्हनि औरतुनि जे बारे में आहिनि जेके वीचारे चतियूं हणी कपिड़नि ते गुज़ारे कंदियूं आहिनि ऐं ततल उस में पहिरें उघाड़े कमु कंदियूं आहिनि यू मीन अहिड़ा प्रोग्राम न थियण घुर्जनि भल थियनि जेतिरा वधीक आवाज़ ओतिरी वधीक ताक़त लतीफ़ साईं चयो आहे न ॾुखियूं या न मिड़नि तां भञण न थिए पिटण वारियूं पधरियूं ॻाढ़ा गल संदन ॿियूं ई हथ हणनि रवंदियूं रवण वारियूं एक्सलेंट मां हाणे हलां थी पर मूंखे अव्हां खां घणो कुझु वठिणो आहे रुगी सिर न घुरिजो उहो कंहिं ॿिए जी अमानत आहे न अव्हां जे मथे में जेको कुझु पयल आहे मूंखे उहो घुर्जे थो छा मगज़ न ॾाहप तूं ॾाही त अॻे ई आहीं मुंहिंजी ॾाहप तुंहिंजे कहिड़े कम जी पोइ ॿुधाईंदसि वञो पिया हा चलो मां तव्हां चले अरे वठो सर वठो वकीला वठो तो करे हिम्मत के दी शिकार बंदी मुख ले बंदूक कर मातो के शिकार कर सिखाया सब सिखा रहे सब की कबो बी उधर या चले वकीला चले मुंहिंजी ज़मीन कंहिंखे शिकार करण जी इजाज़त आहे तोखे ज़रूरत कीअं थी थिए पखियुनि खे मारण जी हा ग़लती थी वञा साईं मूंखे माफ़ कयो आईंदा कॾहिं बि तव्हांजी ज़मीन ते मां न ईंदुसि पर हे दफ़ो तोखे माफ़ कयां थो ॿीहर जेकॾहिं हिते पखी मारिया अथई न इहे तोखे मारी थो ॿई नाल दुब में हणंदो आहे बसि साईं मूंखे माफ़ कयो होॾे ॾिसो मथे आसमान ते ॾिस आसमान जे अंगण ते ॾिस पखी खे उॾाम ते सोणा था लॻनि अड़े हेॾे इहे मासूमड़ा ॿारनि वांगुरु कीअं नथा सोणा था लॻनि पखी मथे वठो ई बंदूक वञ बिस्तर में रखो बंदूकड़ी हल खण पंहिंजी टोपी हल खणो हल 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 ॾिठ त तके दो ॾान कढी छॾिया आयो आहे मुंहिंजी ॿनिनि ते पखी मारण बाबा वरियाम जड़ा पुत्र का मां न जड़दी बाबा सच तो चंगे राम साहब बाबा वरियाम जॾहिं चोट ते ॾोह कंदो न तॾहिं बि बाबा कंहिं ग़रीब खे हुन बेगुनाह उचायो कोन मां बाबा केतिरनि वारदातुनि में केतिरनि ॾोहनि में हुन सां गॾु हुअसि पर बाबा मजाल थी वञे जो कंहिं ग़रीब जे लोड़े तां बेगुनाह को डंगर लाहे
नहीं वरी कॾहिं कंहिं औरत खे का मेरी अख करे ॾिठई बाबा। हा हाँ यार मुश्ताक मां बि जॾहिं हुननि सां ॾोह ते वेंदुसि न ऐं जॾहिं का माई राति जो जाॻंदी हुई त यकदमि चवंदो हो बाबा हितां वापसि हलो, ॾोह नाहे करणो। उहा राति ख़ाली करे छॾींदो हो, किथे बि ॾोह कोन कंदो हो। हाँ मेरी बराबर बाबा बराबर। इहा ई त वरियाम में तमामु वॾी खूबी हुई बाबा। सॼी ज़िंदगीअ में हर औरत खे हुन पंहिंजी माउ, पंहिंजी भेण ऐं पंहिंजी धीउ करे ॾिठो बाबा। हाँ बसि यार ॾिसींदो न जा काटकू पुट जेको पाण खे चोर था सम्झनि, ॼाण जा कन चीरे वालियूं था लाहिनि। अरे लानत हुजनि अहिड़ी मुड़सीअ ते। हाँ बाबा हाँ। उन ॾींहुं बाबा मां मिलियोसि हुन छोकिरे पंहिंजो हसन सां। छा बाबा हुनजो ज़हन हो, तमामु भलियूं ॻाल्हियूं पई कई, तमामु भलियूं। बाबा सो चवे पियो त अॼु जे हिन दौर में सिंध खे धाड़ेलनि जेका बदनामी ॾिनी आहे न बाबा,